इसराइल खिलाफ जंग में फतह ईरानी अवाम के मुबारकबाद हो। अमेरिका से इन जंग में कामयाबी हासिल न थी। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खमनाई जो कौम के खिताब संदस के बड़ा है तो अमेरिका इसराइल के बचाइण लाइ जंग में दाखिल थियो। ईरानी फौज इसराइल की मजबूत दिफाई निज़ाम के तोड़ण में कामयाब थी। अमेरिका दाखिल न थे हा तो इसराइल मुकम्मल तौर ते तबाह करे छॾियो हा। ईरान इसराइल जंगबंदी खुशी जोगी ॻाल्हि है। ईरान पंहिंजी दिफ़ा में इसराइल के भरपूर जवाब ॾिनो। ईरानी क़ौम बहादुरी सां मुक़ाबलो कयो। कचरते हमले बाबत पाकिस्तान भरपूर मज़म्मती बयान जारी कियो। पाकिस्तान मुकम्मल ऐं मुस्तकिल अंदाज़ में ईरान की हिमायत कई। असां दुश्मननि खिलाफ़ जंगू खटियूं आहिनि। पाक फौज अज़ीम क़ुर्बानियूं ॾेई रही है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना इजलास में खिताब संदस के बड़ा है तो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार समेत समूरन काबीना मेंबरन जो बजट में कोशिशूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत के बजट में घणी मेहनत कई वई है। मुहर्रमुल हराम शुरू थियण वारो है। वफ़ाक़ तोड़े सूबन पारा अमन अमान लाइ असराइता कदम खया वञनि। मजलिस ऐं जुलूसन में अमन ऐं भाईवारी जो मुज़ाहिरो कयो वञे। असांजी तजवीज़ से बजट में तरमीमूं कई वयूं। वफ़ाक़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 20% इजाफ़ो कयो। पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कौमी असम्बली में खिताब संदस के बड़ा है तो हुकूमत बजट में पघारदार तबके के रिलीफ ॾिनो। पीपुल्स पार्टी बजट मंजूर कराइण में वफ़ाक़ी हुकूमत सां सरकार कई। वफ़ाक़ी काबीना नए माली साल 2026-25 की फाइनेंस बिल की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना के इजलास में मुल्क जी मजमूई सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां फाइनेंस बिल में तरमीमुनि ऐं तजवीज़ुनि बाबति काबीना खे ब्रीफिंग। काबीना के क़ौमी सलामती कमेटी इजलास के फ़ैसलनि ते एतमाद में वरितो वियो। ईरान इसराइल तकरार के ख़ात्मे बाबति कदम खणण ते वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल के काबीना पारां ख़राज तहसीन पेश कयो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार की कोशिशुनि ते बि काबीना पारां ख़राज तहसीन पेश। काबीना पेट्रोलियम लेवी जो तइयन करण जो इख्तियार पेट्रोलियम डिवीज़न के ॾियण की मंजूरी ॾेई छॾी। पीपुल्स पार्टी की पार्लियामानी पार्टी वफ़ाक़ी बजट के सपोर्ट कंदी। FDR ऐं सिंध के मसइलनि ते अॻभराई थी है। अल्लाह के फज़ल सां सिंध असम्बली बजट मंजूर करे वरितो। बजट खां पोइ हाणे बहितरी ईंदी। सिंध में अमन अमान जी सूरत हाल में घणी हद ताईं बहितरी आई है। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जिक्रोबाद में जखराड़ी हाउस की थी। MLA मीर एजाज जखराड़ी ऐं मीर ख़ालिद जखराड़ी सां संदन अमन की वफ़ात ते ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हियूं। वरी वज़ीर जो चवण है पाकिस्तान दहशतगर्दी के मुंह ॾेई रहियो है। बलोचिस्तान ऐं KP में वधीक दहशतगर्दी है। सूबे में अगवा की वारदातुनि में भी नुमायां घटिताई आई है। सिंध हुकूमत अमन अमान के हवाले से कदम खणी रही है। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि S3 मनसूबे बाबति इजलास। वॾे वज़ीर के CEO ऐं वाटर बोर्ड ऐं मेयर कराची की ब्रीफिंग। मुराद अली शाह की CP1 जा समूरा कम अगस्त ताईं मुकम्मल करण की हिदायत। वॾे वज़ीर की 65 MIGDC कम खे 1 साल में मुकम्मल करण की भी हिदायत। पाकिस्तान ईंदड़ महीने गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल की सदारत कंदो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान के मुस्तक़िल नुमाइंदे जी गॾियल क़ौमुनि के सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात। आसिम इफ्तिखार सलामती काउंसिल की सदारत दौरान प्रोग्राम ऑफ वर्क का आगाह कयो। आसिम इफ्तिखार चवे थो फौजी तकरारनि में ॿारनि खिलाफ़ तशद्दुद में ज़ालमारो इज़ाफ़ो थियो है। गज़ा में हज़ारे ॿार शहीद थिया तॾहिं इन मसइले खे रिपोर्ट में शामिल न कयो वियो। हज़ारे फ़लस्तीनी ॿारनि की शहादत खां पोइ गॾियल क़ौमुनि नोटिस रखियो।